जुडो में 12 साला निंगरी जे अगवा खिलाफ वारसन जो एहतजाज बाजियाबी लाइ मुतालबो। रिपोर्ट मूजिब गुज़रियल ॾींहुं जुडो में श्रीमती मारवी संदस मुड़स जैसू कोहली सां गॾिजी सहाफ़िया नाडो एहतजाज कंदे चयो आहे त 6 अप्रैल ते संदस मुड़स हिंगलाज रवानो थियो। 9 अप्रैल जी शाम धारे संदस ॾेर मोहन ऐं सौट जयराम कोहली संदस 12 सालनि जी मासूम न्याणी कारी कोहली खे बीमार भाउ जे तीमारदारी जो चई वेसा घाती सां घरां वठी विया, जंहिंजो महीनो गुज़री वञण बावजूद ताहाल को पतो पइजी नाहे सघियो। हुननि शक ज़ाहिर कंदे चयो आहे त संदस न्याणी खे मज़कूरा जवाबदारनि किथे विकिणे या मारे छॾियो आहे। हुननि वधीक चयो आहे त हफ़्तो अॻु जुडो पुलिस मोहन कोहली खे गिरफ़्तार कयो, पर 2 ॾींहनि में मक़ामी कॉमरेड अलजी ऐं खीरो कोहली खे खेस छॾाए विया। हुननि चयो त महीने खां संदस न्याणी गुम आहे, पर संदन को बि दादरसी करण लाइ तयारु नाहे। हुननि चीफ जस्टिस पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं SSP मीरपुर ख़ास खां पुरज़ोर अपील कंदे चयो आहे त संदन मुगवी न्याणी खे बाज़ियाब कराए साणनि इंसाफ़ कयो वञे।